मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु मां जेकी बि मूं चैनल ते पंहिंजे यूट्यूब ते तव्हां सां मुखातिब थींदो रहियो आहियां, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, मुख़्तलिफ़ उनवाननि ते, लेकिन अॼु मां उन हिकु तमामु आम मौज़ूअ ते, उनवान ते तव्हां सां मुखातिब थींदुसि ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त आख़िर ताईं हीउ मुंहिंजो वीडियो ॿुधंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल खे बि दॿाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। साथियो, उहे कहिड़ियूं 5 शयूं आहिनि, 5 जुमिला आहिनि जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाए त उहा अज़ाबनि में हूंदी। हिकु वक़्तु तमामु पुराणे क़ब्रिस्तान में, तमामु हज़ारनि सालनि जो पुराणो क़ब्रिस्तान हुयो, उन जे भरिसां हिकिड़ो वॾो जबल हुयो। जबल जे भरिसां हिकिड़ो वणु हुयो। उन जबल हिकिड़े भेरे उन वण खे चयो त केतिरे टाइम खां वठी करे हिते माण्हू पंहिंजे लाशनि खे दफ़न करण था अचनि ऐं उहे जेके लाश हिते दफ़न थियण था अचनि, उन्हनि जे हिकु अहिड़े लाश जी मूंखे सूरत हाल ॿुधाए त मां उन सूरत हाल खे ॿुधी करे मां तमामु दिलि जो सख़्तु थी वियो आहियां त मुंहिंजी दिलि जेका आहे नरम थिए ऐं मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़नि। उन वण जवाबु ॾिनो जबल खे त अचु त हाणे उहा तोखे कहाणी ॿुधायां ऐं हक़ीक़त ॿुधायां। चई त हिकिड़ो क़बरूं खोटींदड़ माण्हू आहे जेको क़बरूं खोटींदो आहे क़ब्रिस्तान में, ऐं पोइ जेकी माण्हू पंहिंजा लाश हिते दफ़न करणु ईंदा आहिनि त उन्हनि खां मुआवज़ो वठंदो आहे, मज़दूरी वठंदो आहे। हिकिड़े वक़्तु 2 मलाइक आया, हिकिड़ो सेरांदी खां बीठो ऐं ॿियो पेरांदी खां बीठो। सेरांदी वारे मलाइक पेरांदी वारे मलाइक खे चयो त पनो कढ, पेन कढ ऐं लिख त हिन क़बर जी माप जेका आहे उहा 12 किलोमीटर 12 मेल डिघी हूंदी ऐं 12 मेल वेकिरी हूंदी हिन क़बर जी माप। जवाबु मलाइक कोन ॾिनो ऐं हुन क़बर खोटींदड़ खे हुकुम कयो वियो त इहा तव्हां क़बर खोटियो, 12 मेल डिघी ऐं 12 मेल वेकिरी। उन खां पोइ वरी ॿी क़बर खणाई वई। उहा क़बर जेका खणाई वई उन जी डेघ ऐं वेकर एतिरी त घणी हुई जो नज़र खुटी वञे, पर उन जी डेघ ऐं वेकर क़बर जी न पई खुटे। इहे 2 क़बरूं तयारु थियूं। 3 क़बर बि मलाइकनि चयो, मथी सेरांदी वारे मलाइक पेरांदी वारे खे चयो त हीअ क़बर जेका खॼंदी उहा एतिरी सोढ़ी हूंदी जेतिरी 2 आङुरनि जे विच में जेको मुफ़ासिलो आहे, एतिरी क़बर उहा सोढ़ी हूंदी। उन में इहा क़बर जॾहिं मलाइकनि खणण हुकुम ते, मलाइकनि जे हुकुम ते जॾहिं उन क़बर खोटणी शुरू कई त पुछो हुन त साईं हिते मुमकिन कीअं थींदो, इन 2 आङुरनि जे मुफ़ासिले ते कीअं मयत खे दफ़न कयो वेंदो? त मलाइकनि चयो तव्हां कयो ऐं तव्हांखे करिणो आहे। हुन क़बर खोटींदड़
उहा क़बर बि खोटी। जॾहिं इहा वण सूरत हाल ॿुधाई जबल खे त चयईं त हिकिड़ो लाश आयो जंहिंसां फ़क़ति 4 कांधी हुया ऐं उनजे पोयां 4 उहे माण्हू हुया जेके कंधु ॾेई पिया आया उन लाश खे, ऐं 4 माण्हू उहे हुया जेके उन लाश जे पोयां पिया आया। त उतां जे क़ब्रिस्तान में क़बर खोटींदड़ माण्हू पुछो त एॾो अंगु घटि, फ़क़ति 4 कांधी ऐं 4 उनजे पोयां माण्हू, बसि ॿिया माण्हू ई कोन आया। उन्हनि जवाबु ॾिनो ही ग़रीब हुयो, उनजे करे ॻोठ जा रेस वॾेरा ज़मींदार हिन जे जनाज़े में, हिन जे क़ब्रिस्तान ते अचण में, हिन जे कांधी थियण में उन्हनि शिरकत न कई, पर हिन जा सजदा तमामु घणा हुया। मुतक़ी हुयो, परहेज़गार हुयो। उनखे उन क़बर में दफ़न कयो वियो जेका 12 मेल डिघी हुई ऐं 12 मेल वेकिरी हुई। उन क़बर में उनखे दफ़न कयो। कुझु टाइम खां पोइ वरी क़ब्रिस्तान में हिकिड़ो वॾो आवाज़ थी वियो, ऐं वरी उते ॿियो लाश आयो। ॿिए लाश खे जॾहिं ॾिठो वियो त उन सां फ़क़ति 4 कांधी हुया जेके कुल्हो ॾेई पिया आया, 2 अॻियां 2 पोयां। ॿियो को बि माण्हू उन जनाज़े में शरीक कोन हुयो। क़बर खोटींदड़ पुछो त एॾा घटि माण्हू? ॿुधायो वियो त हीउ परदेसी हुयो। हिन परदेसी हुजण जे करे आयो बि परदेस खां, मरी वियो आहे, गुसुल बि असां ॾियारियो अथऊंसि, कफ़न बि असां ॾिनो अथऊंसि, ऐं कांधी बि असां ई थी आया आहियूंसि। ॿियो को माण्हू अचण लाइ तयारु कोन हुयो। हुनखे उन क़बर में दफ़न कयो वियो जेका एॾी वसी ऐं कुशादी हुई जो हिक पासे खां जॾहिं नज़र विझिजे पई त ॿिए पासे ताईं नज़र खुटे न पई। एॾी वेकिरी ऐं डिघी क़बर हुई। उन क़बर में उन परदेसी खे दफ़न कयो। उन खां पोइ ओचितो वॾा आवाज़ थी विया, तमामु हज़ारनि जे तादाद में उन जनाज़े में माण्हुनि जी शिरकत हुई। वज़ीर हुया, मशीर हुया, वक़्त जा बादशाह हुया, वॾा वॾा जागीरदार हुया, दौलतमंद माण्हू हुया, वक़्त जा वॾा मज़हबी स्कॉलर हुया, वॾा ॻोठनि जा चङा मुड़ुस हुया। ख़बर पई त ही हिकु औरत जो लाश आहे जेका पंहिंजे जवानी में तमामु घणी सुहिणी हुई, तमामु घणी ख़ूबसूरत हुई। एतिरी ख़ूबसूरत जो सॼी दुनिया उन जे हुस्न ऐं सूंहं जी तारीफ़ कंदी हुई। लेकिन मुड़ुस जी नाफ़रमान हुई ऐं मुड़ुस सां हिकिड़ा 5 जुमिला अहिड़ा ॻाल्हाईंदी हुई जेकी मुड़ुस जे जज़्बनि खे मजरूह कंदा हुया। मुड़ुस सॼो ॾींहुं कमु करे लोड़े वरी घर में अचे त ज़ाल हुन जे लाइ अज़ाब जो सबबु बणिजे, ऐं अहिड़ा जुमिला हुनखे सां ॻाल्हाए जो मुड़ुसु ज़ख़्मी थी पए। थियो ईअं त हुई त मुतक़िन
परहेज़गार हुई, नमाज़ूं पढ़ंदी हुई, रोज़ा रखंदी हुई, हज कंदी हुई, ज़कातूं ॾींदी हुई, ख़ैरातूं ॾींदी हुई, सदका ॾींदी हुई, पर मुड़ुस जी नाफ़रमान हुई। हिकिड़ा 5 जुमिला ॻाल्हाईंदी। जॾहिं उनखे उन क़बर में दफ़न कयो वियो त अंदरों क़बर मां वॾा आवाज़ अचणु शुरू थिया। उतां जो जेको क़बर खोटींदड़ माण्हू आहे उहो उते क़बर जे मथां आयो त ईअं पिए महसूसु थियो त अंदरां वॾा बाहि जा शोला, वॾा बाहि जा शोला अंदरों अचनि था पिया ऐं वॾो दर्दनाक आवाज़ क़बर मां अचे थो पियो। हिकिड़े भेरे वक़्त जो नबी उतां लंघियो ऐं क़ब्रिस्तान मां जीअं लंघियो त उनजो क़बर जे भरिसां लंघणु थियो त हुन उहे आवाज़ ॿुधा। आवाज़ ॿुधी करे क़बर जे मथां आयो ऐं रब खां दुआ घुरी त हे रब साईं, हिन क़बर में जेको माण्हू दफ़न थियल आहे हिन खे ॿाहिरि कढ त मां हिन सां कुझु मुखातिबु थियां त हिन जे मथां इहो अज़ाब छो आहे, अहिड़े क़िस्म जो अज़ाब हिन जे मथां नाज़िल छो थो थिए पियो। जॾहिं अलाह तबारक ताला उन मयत खे हुकुम कयो, कुम बेइज़नी, मूं अलाह जे हुकुम सां उथ, उहो डेड बॉडी, लाश, मुर्दो कफ़न समेत क़बर मां निकिरी मथे आयो। मथे जो आयो त हुनजी ज़बान खे विछूं पिया ॾंगिन ऐं सॼो जिस्म जेको हुयो मुंहुं हुनजो बाहि सां सड़ियल हुयो ऐं बाहि हुनजे मुंहं ते ॿरी रही हुई ऐं सॼे जिस्म ते बाहि जा उल्हा हुनखे साड़े रहिया हुया। वक़्त जे नबी उन औरत खां पुछो त तो कहिड़ी ग़लती कई? जवाब में चई त साईं ॾके पई, चपनि ते विछूं, ज़बान में विछूं, जिस्म ते बाहि जा उल्हा, बाहि जा शोला। नेठि नबी जे साम्हूं जो आई त वक़्त जे नबी जे करे कुझु रिलीफ मिलियो ऐं उहा ॻाल्हाइण जी पोज़ीशन में आई। पाण ॿुधाईं त मां नमाज़ूं बि पढ़ंदी हुअसि, बुखारनि खे मानी खाराईंदी हुअसि, पखी पखण ईंदा हुआ उन्हनि खे पाणी पीआरींदी हुयसि, उन्हनि खे मानी ॾींदी हुयसि, उन्हनि खे अनु ॾींदी हुयसि। को महिमान ईंदो हुयो त उन्हनि जे लाइ राति जो उथी करे मुड़ुस जे चवण मुताबिक़ मानियूं कंदी हुअसि, अरही न थींदी हुअसि, कावड़ न कंदी हुअसि, ख़ुशि थींदी हुअसि त चङो थियो मूं वटि महिमान आया। महिमान अलाह जी इनायत आहिनि ऐं अलाह जी रहमत आहिनि। उन्हनि वटि जेकॾहिं घोड़ा हूंदा हुआ, गॾ हूंदा हुआ त उन्हनि खे खाधो ॾींदी हुअसि, उन्हनि खे अनु ॾींदी हुअसि, गाह ॾींदी हुअसि, ख़िदमत कंदी हुअसि। त पोइ वक़्त जे नबी चयो त एतिरियूं नमाज़ूं बि, रोज़ा बि, सदका बि, ज़कातूं बि, ख़ैरातूं बि, पोइ बि तुंहिंजे मथां एॾो वॾो अज़ाब आहे ऐं तुंहिंजे जनाज़े में एतिरा हज़ारनि जे तइदाद में माण्हू शरीक थिया। माना तुंहिंजो बि रुतबो हिकिड़े वॾे क्लास जे माण्हू सां हूंदो। इहो वॾे क्लास जो जेको माण्हू हूंदो त पोइ तुंहिंजे मथां हीअ अज़ाब छो आहे? चई मां फ़क़ति 5 जुमिला अहिड़ा ॻाल्हाईंदी हुयसि पंहिंजे मुड़ुस सां जेके मुंहिंजे अज़ाब जो सबबु बणिया। हिकिड़ो त मां हुनखे चवंदी हुयसि त तूं
नालायक क़िस्म जो माण्हू ई तुंहिंजी का बि हैसियत कान्हे। हिकिड़ो इहो जुमिलो ॻाल्हाईंदी हुअसि। ॿियो मां हुनखे चवंदी हुअसि त तुंहिंजे घर में अचण खां बहितर हुयो त ॿिए कंहिं मुड़ुस सां शादी कयां हा। ऐं टे नंबर ते मां हुनखे चवंदी हुअसि त तूं बेकुली ऐं कंहिं बि कम जो न आहीं। ऐं चौथों मां हुनखे चवंदी हुअसि त काश मां ॿिए कंहिं मुड़ुस सां शादी कयां हा। ऐं पंजों जुमिलो जेको मां हुनखे चवंदी हुअसि इहो चवंदी हुअसि त ॿियनि जा मुड़ुस तोखां बहितर आहिनि। इन्हनि 5 जुमिलनि ॻाल्हाइण जे करे मूं ते अलाह तबारक ताला नाराज़ थियो। क़बर मुंहिंजी सोढ़ी थी ऐं मां क़बर में वरी अज़ाब में आहियां। वक़्त जे नबी चयो त ज़बान जो इस्तेमालु जॾहिं बि तव्हां करियो त सोचे सम्झी करियो। ज़बान जेका आहे तव्हांखे छांव में बि वेहारींदी, ज़बान तव्हांखे उस में वेहारींदी। जॾहिं तव्हां ॻाल्हायो त पहिरियों दिमाग़ खां पुछो त मां इहो जुमिलो ॻाल्हायां या न ॻाल्हायां। घणो सोचो, घणे सोचण खां पोइ उन लफ़्ज़ जो इस्तेमालु करियो त हीउ लफ़्ज़ कंहिंजे दिलि आज़ारी जो त सबबु न बणिबो। स्पेशली मुंहिंजे सभिनी समाज जे उन्हनि भेणुनि खे, माउरुनि खे, नियाणियुनि खे मां हिकु वकील हुअण जे नाते सां, आलिम दीन हुअण जे नाते सां इहा तलक़ीन कंदुसि, तबलीग कंदुसि त ज़िंदगी तमामु थोरी आहे। कुल शैन फ़ान व यब्क़ा वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ फ़ना थी वेंदी ऐं बचंदी ख़ालिक़े काइनात जी ज़ात। ज़िंदगी ॾाढी थोरी आहे। जीअं हज़रत उमर खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त या उमर कअन्नक आबरुन सबील, हे उमर पंहिंजे ज़िंदगी खे ईअं सम्झ त तूं वञी थो पियो सफ़र में, मंझंदि थी वई आहे, सिज जी तपश तोखे तंग कयो आहे, तूं वण जे छांव जे हेठां चंद घड़ियूं आराम थो करीं, छो त जॾहिं सिज जी तपश घटिबी त पोइ वरी तूं पंहिंजे सफ़र जी तरफ़ ॾे राही थी वेंदे। उन जे करे हिन ज़िंदगी खे आरज़ी सम्झ। मां सभिनी खे इहा मोदिबाना इल्तिमास कंदुसि, इल्तिजा कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त मुड़ुसनि जो एतिराम करियो, मुड़ुसनि जो अदब करियो ऐं पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करियो। जॾहिं तव्हां ऐं असां मर्द ऐं औरतूं हिक ॿिए जो एतिराम कंदासीं त हीउ समाज सुठनि बुनियादनि ते इस्तवार थी सघे थो, अज़दवाजी ज़िंदगी कामयाबु थी सघे थी ऐं घरनि में बठोल ख़तमु थी सघे थो ऐं घर जेके असांजा जहन्नम नुमा आहिनि उहे जन्नत नुमा थी सघनि था। महिरबानी साहिबु।